छोटू दुआ कर त ॻोठ वारा साईं जी ॻाल्हि सम्झी वञनि। जे न सम्झूं न त पोइ साईं बि अकेलो थींदो त ॻोठ वारा बि मुसीबत में अची वेंदा। जीजा मां त राति ॾींहुं दुआऊं कंदो आहियां। बाबा चवंदो आहे ही ॻोठ वारा जाइल आहिनि, ही कॾहिं बि कोन सम्झंदा। हा छोटू, असां मां अञा ताईं जहालत ख़तमु नाहे थी। सभु कुझु असांजे साम्हूं आहे। ॾींहों ॾींहुं ज़ुल्म वधंदा था वञनि, पोइ बि अखियूं पूरे ख़ामोशी सां हलंदा था रहूं। जीजा हिननि खे कमाल खान जी ॻाल्हि सम्झ में ईंदी, बाक़ी ही वॾे साईं जी ॻाल्हि कॾहिं बि कोन सम्झंदा। हा छोटू, जाहिल माण्हू सिर्फ़ु ज़ालिमनि जी ज़बान सम्झंदा आहिनि, उन्हनि जे अॻियां पोयां घुमंदा आहिनि ऐं उनखे चङो मुड़ुस करे पग बदिराए पंहिंजे सिर मथां विहारींदा आहिनि। वरी पोइ चवंदा त असां छा कयूं, असांजी क़िस्मत में त इंसाफ़ लिखियल ई नाहे। पर इहो नाहिनि सोचींदा त हुननि नाअहलनि खे असां ई चूंडे सिर मथां विहारींदा आहियूं। पोइ जहिड़ा नुमाइंदा चूंडबा आहिनि न, इंसाफ़ बि ओड़ो ई थींदो आहे। उनमें त उन्हनि ज़ालिमनि जो को बि ॾोह नाहे। हा जीजा, जॾहिं असां ई उन्हनि खे चूंडियूं था त उन्हनि जो कहिड़ो ॾोह। इहा ॻाल्हि तोखे त सम्झ में अचे थी, पर असांजी जाहिल क़ौम खे कॾहिं बि सम्झ में न ईंदी। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।